नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सूफ़ी फ़क़ीर जे रहिवासी ॿिन्ही टंगुनि खां معذور रामचند महेराज जंहिंजी क़ाल्ह सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी जंहिंमें हुन सरहंदी वारनि खां معذوري खे मात ॾियण जे लाइ व्हील चेयर वठी ॾियण जो मुतालबो कयो हो, जंहिंखे मोट ॾींदे नौजवान सत उमरकोट जे अॻवाण अमजद क़ोरी ऐं वॾेरो वाहिद ॾिनो पली सूफ़ी फ़क़ीर पहुची معذور रामचंद महेराज खे व्हील चेयर मुहैया कई। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ इन मौक़े ते नौजवान सत उमरकोट जे अॻवाण अमजद क़ोरी जो चवणु हो त नौजवान सत उमरकोट जेको ग़रीब बेसहारा माण्हुनि जी मदद कंदो रहंदो आहे, असांखे क़ाल्ह सोशल मीडिया जे आधार ते ख़बर मिली त कंहिं معذور खे व्हील चेयर घुर्बल आहे, जंहिंजी असां अॼु संदसि तॾे ते पहुची व्हील चेयर मुहैया कई आहे। इन मौक़े ते معذور रामचंद महेराज नौजवान सत उमरकोट टीम जो शुक्रिया अदा कयो। इन मौक़े ते वफ़ा राणो मल कोहली बुरालाल कोहली ऐं ॿिया गॾिजी हुआ। दोस्त कल पोस्ट रखी उन ज़रिए ते असांखे ख़बर पई सोशल मीडिया जे ज़रिए ते असां नौजवान सथ जो अॻवान अमजद कोहरी जेको असां भाऊ जी कल पोस्ट ॾिसी असां उन ताईं पहुतासीं ऐं असां हिन लाइ गिफ्ट साइकिल आंदीसीं। उन पोस्ट खे असां मोट ॾींदे हिनखे गिफ्ट साइकिल ॾिनीसीं ऐं हिन भाऊ बि असांजो शुक्रियो अदा कयो आहे। हिन जूं बि महिरबानी अलाह हिनखे ख़ुशि रखे जेको हिन साइकिल ते चढ़ी पंहिंजे बचनि जी रोज़ी करे सघे। अॻिते असां आला इख़्तियारनि खे अपील था कयूं त अहिड़नि ग़रीबनि माज़ूरनि ऐं मिसकिननि जी सार संभाल लथी वञे ऐं हिननि खे सरकारी ड्यूटी या सरकारी फंड ते हिननि जो ख़र्चु अदा कयो वञे या सरकारी इदारनि ऐं सरकारी फंड ते हिननि खे कारोबार खोले ॾिनो वञे जंहिं ते पंहिंजी रोज़ी करे पंहिंजा ॿार बचा ऐं पंहिंजे औलाद खे अॻिते तालीम बि हासिलु कराए सघनि ऐं अॻिते उन्हनि जो रोज़गार बि कराए सघनि। महिरबानी।